घोटकी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी हिदायतनि ते सूबाई वज़ीर एंटी करप्शन जाम अकरामुल्ला धारेजो पारां माचको दिलावर रोनती शैनकबंद ऐं कादरपुर लोक बंदनि जो दौरो कयो। उन मौक़े ते डायरेक्टर सीडा घोटकी एरिया वाटर बोर्ड मोहम्मद अली ज़रदारी, इंजीनियर इरीगेशन मीरपुर माथिलो खुर्शीद अहमद खोखर पारां सूबाई वज़ीर अकरामुल्ला धारेजो खे ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। उन मौक़े ते जाम अकरामुल्ला धारेजो जो चवणो त सिंध सरकार अकेले सिर सैलाबनि बरसातनि ॿोॾनि ऐं आफ़तनि सां मुंहुं ॾींदे पई अचे। असां पंहिंजी मदद तहत सूबे जे अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत खे बि घुर्जे त सिंध वासियुनि खे न मुल्क जो शहरी सम्झे उन्हनि जी वहार करे। उन मौक़े ते जाम अकरामुल्ला धारेजो पारां इलाइक़े वासियुनि सां मुलाक़ात करे मसइला पिणु मालूम कया विया। उन मौक़े ते बीपी ज़िले घोटकी जो जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सैयद इम्तियाज़ शाह, रईस अली अकबर दायो, मोहम्मद उमर संगड़ ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।